नाज़रीन, खबर न्यूज़ सिलसिलो जारी है। बेड़ा सिटी का खबर नालो। बेड़ा सिटी में 7 मुहर्रम हराम के सिलसिले में बेड़ा सिटी बेड़ा रोड में इमाम घोट कासिम जे मेहंदी और इमाम शहजाद अली असगर जे पिंगे जा जुलूस बरामद थिया। रेलवे फाटक बेड़ा रोड का बरामद थियन जुलूसन में बेड़ा सिटी और आसपास के मुख्तलिफ गोठन जा अटकल 10 जुलूस शामिल थी विया, जेके स्टेशन रोड का थीना इमाम बारगाह अबू तालिब और मरकज इमाम बारगाह अंजुमन गुलामान अब्बास ते नेर थिया, जिथे मजलिस अज़ा मुनक़द कई वई। शहजाद इमाम कासिम जे मेहंदी और शहजाद इमाम अली असगर जे झूले वारे कदीमी 100 साल पुरानो जुलूस इम्तियाज कीरियो आदिल ताज इज़हार हुसैन कीरियो जे घर वटा निकतो। इन्हनि सां गॾु आज़ादार मातम पिण करे रहिया हुआ। इन सिलसिले में बेड़ा रोड जे मुख़्तलिफ़ रूटनि खे सील करे 300 खां मथे पुलिस नफ़री मुक़ररु कई वई आहे ऐं सख़्त सिक्योरिटी जा इंतज़ाम कया विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ गाॾियुनि खे पिण स्नैप चेकिंग कई पई वञे। इन सिलसिले में DSP भेड़िया अब्दुल समी वैसर ॿुधायो त बेड़ा रोड खे हसास करार ॾिनो वियो आहे ऐं मातमी जुलूसनि जी पाण निगरानी कयूं पिया, जॾहिं त रेंजर्स पिण निगरानी करे रही आहे। होॾां तालका भेड़िया जे ॿियनि शहरनि में शहजादा इमाम कासिम जी मेहंदी ऐं जुलूस बरामद थियण जो सिलसिलो जारी आहे। ॿिए पासे बेड़ा रोड बेड़ा सिटी में पिण 7 मुहर्रम जे सिलसिले में शहजादा कासिम जी मेहंदी शहजादा अली असगर जे पिंगे जा जुलूस राति देर ताईं जारी रहंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।